गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल रतोदेरो में ही शहर जो वाहिद न्याणी जो स्कूल है जिते वही तादाद में शागिर्दियाणियों पढ़ने लाइ अचन थियूं पर उन्हनि खे बुनियादी सहूलतूं न हुजण सबब जेको आहे सो तमामु घणी तकलीफ़ आहे। ख़ासि तौर ते बिजली जेको आहे सो तमामु घणो वॾो मसइलो बणियल आहे। 10 ॾींहंनि खां ट्रांसफार्मर ख़राबु हुजण सबबि हिननि जी बिजली बहाल न थी सघी आहे, जंहिं सबबि केतिरियूं ई शागिर्दियाणियूं जेके आहिनि से पढ़ाई उन जी जेका आहे सा तमामु घणी मुतासिर थिए थी। ख़ासि तौर ते जेको आहे सो हिननि जे पीअण जो पाणीअ जो मसइलो, उन खां अलावा इमारत बि ज़बून हालीअ जो शिकार आहे। प्रिंसिपल ऑफिस जेका आहे सा उन जी छत जेका आहे ताज़ो बरसातूं पयूं उन में किरी पई। उन खां अलावा ॿिया केतिरा बि मसइला जेके आहिनि से हिन स्कूल सां वाबस्ता आहिनि ऐं वापडा अमले खे शिकायतूं करण बावजूदि हिन वक़्त ताईं हिन स्कूल जी बिजली बहाल न थी सघी आहे। हिते पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि तोड़े उस्तादियाणियुनि जो इहो ई जेको आहे सो मुतालबो आहे त जेतिरो थी सघे हिन स्कूल जी बिजली बहाल कई वञे, जीअं हितां शागिर्दियाणियुनि जेके शदीद मुश्किलात जो शिकार आहिनि ऐं तवील अरसो लॉकडाउन हुजण सबबि हुन जी पढ़ाई त मुतासिर थी आहे, पर हिननि शदीद गर्मीअ जे ॾियारनि में बिजली न हुजण सबबि बि हुननि जी पढ़ाई तमामु घणी मुतासिर थिए थी। कैमरामैन मुज़फ़र लाचारी सां गॾु गुलबार शेख, सिंध TV न्यूज़ रतोदेरो।